वन व्हीलिंग एक जानलेवा खेल जिसे खूनी खेल भी कहा जा सकता है। गुज़श्ता 2 माह के वक्फे के बाद एक बार फिर शदाद कोट के बाईपास पर बड़े पैमाने पर खेला गया, जबकि इस खूनी खेल की रोकथाम के लिए एसएसपी कंबर शदाद कोट की जानिब से कोई खातिर ख्वाह बंदोबस्त ताहाल नहीं किया गया। दूसरी जानिब बावसूख ज़राए के मुताबिक शदाद कोट के बाईपास पर वन व्हीलिंग मकामी पुलिस इंतज़ामिया की सरबराही में खेला जाता है। असो मुतालबो यो ही है तो बराए मेहरबानी एसएसपी साहब तव्हां मेहरबानी करे वन व्हीलिंग के बंद करायो। घणनि अमरन जो कासो जोलियूं उजड़ी वियूं आहिनि, घणनि जा घर उजड़ी विया आहिनि। हिकिड़ा गाॾी वॻे चकर में एक्सीडेंट थियो, मोटरसाइकिल वन व्हीलिंग में वञी करे ट्रैक्टर में लॻो, जेको उते ई मोटरसाइकिल वारो ग़रीब मरी वियो, ट्रैक्टर वारो उते भॼी वियो, उन्हनि जो घर उते ख़तमु थियो। 2-3 वाक़िया अहिड़े असांजे अॻियां थिया आहिनि जेके वन व्हीलिंग जे करे ई थिया आहिनि। असां वरी बि अर्ज़ु था कयूं एसएसपी साहब के तो बराए मेहरबानी करे हे जेको सिलसिलो बंदि कयो वञे। एसएसपी कंबर शदाद कोट का इहो मुतालबो था कयो तो मेहरबानी करे जीअं पहिरियां ई जेको आहे हिन ते कंट्रोल कयो वियो हुयो ऐं हाणे बि हुन ते एक्शन खणी ॿीहर जेको आहे त इन्हनि खे बंदि कयो वञे। वन व्हीलिंग में तमामु घणा घर मुतासिर भी थिया आहिनि, घणा नुक़सान भी थी विया आहिनि, केतिरनि नौजवाननि जूं ॼंगूं ॿाहूं भॼी पियूं आहिनि, केतिरियूं जानियूं ज़ियान थी वियूं आहिनि। तंहिं करे महिरबानी करे साईं खे असां अर्ज़ु कंदासीं त महिरबानी करे इन्हनि ते ॿीहर लाइ कोशिशि करे ऐं नोटिस वठे त इहा शइ बंदि थी वञे त जीअं ॿीहर कंहिं ग़रीब मिसकीन जो घर न उजड़े। याद रहे कि गुज़श्ता 1 साल में वन व्हीलिंग के बायस 4 नौजवान जिंदगी की बाजी हार चुके, जबकि 40 से ज़ायद नौजवान ज़ख्मी हालत में अपने अपने घरों में आज भी ज़ेर इलाज हैं। कैमरा टीम के साथ गुलाम अली ब्रावई, वश टीवी शदाद को।